सिंध हुकूमत जी सतह ते या सिंध पीपल्स पार्टी सतह ते त चिटो मौक़ुफ़ आहे। जेके वज़ीर ऐं सभु बयानु ॾियनि पिया त कंहिं सूरत मतिलबु मुख़्तलिफ़ वज़ीर पीपल्स पार्टी चवनि था त चीफ मिनिस्ट्री हली वञे, असीं हुकूमत हली वञे, असीं कोन कंदासीं, त इन खां वधीक चिटो मौक़ुफ़ न थी सघे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु पहिरीं बि इहा ॻाल्हि कई, अॼु वरी इहा ॻाल्हि कई त आवाम जेको चाहींदो, पर हुन चयो त सिंध असेंबली में अलाए केतिरा भेरा ठरा पास थी चुको आहे, त ॿिए लफ़्ज़नि में चए पियो त सिंध जा माण्हू नथा मञनि त बसि जेको आवाम चाहींदो। पर हू शायदि इहो चवणु चाहे थो त अगरि पंजाब वारा ठाहिणु चाहींदा त भले ठाहे वठनि। त इहो हिन वक़्तु मौक़ुफ़ रखणु, ॾिसो हीअ बिल्कुलु ईअं मौक़ुफ़ आहे जीअं सदाईं पीपल्स पार्टी कालाबाग डैम ते बि चवंदी हुई त क़ौमी इतफ़ाक़ राय खां सवाइ कालाबाग डैम न ठहणु खपे। कॾहिं बि मोहतरमा शहीद बि इहो न चयो त डैम न ठाहियो वञे, उहो चवंदी इतफ़ाक़ राय खां सवाइ न ठाहियो वञे। अॼु बि तव्हां पीपल्स पार्टी खां पुछंदो त कालाबाग डैम त जेको नैरेटिव आहे, त उन महिल पीपल्स पार्टी वारा इहो जॾहिं इहा ॻाल्हि थींदी त भई चिटो छो नथा चओ त न ठहणु खपे, त उहो चवंदा त भई जॾहिं चऊं था त इतफ़ाक़ राय, त न इतफ़ाक़ राय थींदो न डैम ठहंदो। सो हीअ पंहिंजे लाइ हिकिड़ी पंजाब में पॉलिटिक्स करण लाइ हिकिड़ी पंहिंजे लाइ रूम छॾीनि था, हिकिड़ी गुंजाइश छॾीनि था। ज़ाहिर सिंध जा माण्हू वधीक तवका कनि था, इट्स वेरी नेचुरल। बाक़ी साईं जेको चयो भुट्टो साहिबु त इस्लामाबाद में रोड रस्ता ठही विया, हीअ थी वियो हू थी वियो, साईं इस्लामाबाद सदाई, मूं त तव्हां खां पहिरीं कॉल करे चयो त उहो शोकेस आहे, उहो असीं ॾेखारींदा आहियूं दुनिया खे त ही असां अहिड़ा आहियूं। दरअसल असीं अहिड़ा न आहियूं सॼे, ऐं जेतिरो पैसो ऐं लेकिन गिव द डेव, उहो जेकी ॻाल्हि हूंदी आहे त हिकिड़ी गवर्नेंस ऐं हुते डेवलपमेंट में, यानी साॻियो NHA नेशनल हिकिड़ो वफ़ाक़ी इदारो आहे, हुन जा मोटरवेज़ ऐं रस्ता जेके आहिनि हू पंजाब ताईं त शानदार ठहनि था, इवन KPK में बि, इवन KP में, पर सिंध में दाख़िल थियनि था ख़तमु मोटरवे जो कॉन्सेप्ट त मोटरवे जे नाले ते अलाए छा रोड ठहियलु हुजनि था। इहे असांखे सुपर हाईवे खे थोरो ईअं चतियूं हणी चवनि था त हाणे इहो मोटरवे आहे। हाणे सिंध गवर्नमेंट छो नथी रजिस्ट करे, हू चवनि था त साईं हिन में सिंध जो कुॾो आहे, मूंखे सम्झ नथो अचे। भई जॾहिं ठेका तव्हां नेशनल हाईवे वारा वठो पिया, छा NHA आहे, नेशनल हाईवे अथॉरिटी, त पोइ तव्हां हुते कारकर्दगी तव्हांजी छो ठीकु हुजे थी, हिते अची छो ख़राबु थी वञे थी, इहो हिकिड़ो सवाल ई निशान आहे। उहो मसइला वरी घणा ॿुधाईंदा रहंदा आहिनि, घणनि सभिनी जा, त माना को न को। ऐं सभु ज़रा हिन वक़्तु जेका बिलावल साहिबु ॻाल्हि कनि था पिया, उहो आहे त इंट्रस्टिंग ॻाल्हि। मतिलबु बिलावल साहिबु जेका हिन में ॻाल्हि कई आहे त भई हीअ जेका अगरि मूं वटि हिन वक़्तु का शइ आई हथ में त मां क़ौमी मुफ़ाद में उन ते डिस्कशन कंदुमि। वॉट इज़ दैट सिग्निफाई? अगरि मिसाल का अहिड़ी हिकु तजवीज़ अची थी वञे जंहिं 32 सूबनि जी ॻाल्हि हुजे थी, भई जब इज़ इट अ डिस्कशन करण जे लाइक़ बि आहे? सर ॾिसो, बिलावल भुट्टो ज़रदारी ही कहिड़े रेफरेंस से ॻाल्हि कई आहे, चई को आइनी तरमीम जो नुक़्तो आयो, आइनी तरमीम जो अगरि को नुक़्तो अचे या कोई दर्जे ते कॉलर वठी मां चवंदा मोहम्मद मुराद चाचर कंदकोट मां। जी चाचर साहिबु, छा चवणु चाहींदा? साईं तव्हांखे लिकाज साहिब खे सलाम। साईं जेकॾहिं हीअ टोड़नि था सूबा, त पोइ पाकिस्तान जो चौधरी रहमत अली जेको नालो रखंदो, टेम पंजाब ऐं काफ़ मञो कश्मीर हलफ मां उतरिया इलाइक़ा तान मञो बलूचिस्तान, त पोइ इहो त नालो ई ख़तमु थी वियो न। पोइ उनजे सारा वज़ीफ़िस्तान इहो जेको नालो चौधरी ठाहियो पाकिस्तान जो त ख़तमु करे छॾियो। बाक़ी रहियो साला सिंध ते जेकॾहिं चवंदा सिंध तहज़ीब आहे, सिंध हिकिड़ी असांजी जेको आहे सो सिंध हिंद खां निकिती आहे, उहा तहज़ीब आहे, सिंधु दरियाव आहे, किथां केतिरनि सालनि खां उहो वहे थो पियो। उन जंहिं तहज़ीब खे नालो रखिया तहज़ीब खे तव्हां कीअं मटाईंदो? ऐं ॿिए नंबर ते चेयरमैन साहिबु बिलावल भुट्टो साहिबु सही ॻाल्हि कई आहे त बाबा मुंहिंजी सिंध असेंबली खे काई दफ़ा इहा करारदाद पास करे छॾिया त असांखे सूबो न टुटंदो। पर मां सपोर्ट कयां थो जेकॾहिं पंजाब असेंबली हुनखे कई छॾियो आहे त बाबा तव्हां भले सूबो ठाहियो, उहो पंजाब असेंबली पास करे, इहो कानून आहे। मां कानून खे जेको बि आहे सपोर्ट कंदुमि, मां कंहिंसां इंटरफियर नथो करणु चाहियां। मां मुंहिंजे सूबे में जेके थियल आहे मां हुनखे सपोर्ट कयां। अवाम जी राय जेसिताईं न वठिबी तेसिताईं हीअ कुझु करे ई नथा सघनि। हीअ शादीदार एटमोस्फेयर डंडो खणी बीठा आहिनि। ठीकु आहे साईं। सही ॾिसो चाचा साहिबु, बिल्कुलु ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी इहा ॻाल्हि त सम्झ में अचणु खपे त सिंध जे माण्हुनि जा अहसासात ऐं जज़्बात छा आहिनि। हाणे हुन ते वेही डंडो खणंदा त असां कुझु हासिलु त कोन थींदो, नुक़सानु ई थींदो। असांजे पाड़े में सूबो आहे बलूचिस्तान, बट इमोशनली रिएक्शन में पोइ वरी हुननि खे जवाज़ मिलण जी। हाणे कल्ह बि हिकिड़ी कॉन्फ्रेंस में जामी चांडियो जो कंहिंजो मिसाल ॾिनो वञे पियो त हुन करबला जो मिसाल ॾिना आहिनि जेको ग़लति आहे, त करबला ॾिसो मूंखे कुझु ख़बर न आहे उनखे छा ॻाल्हायो, ऐं हुन ते कॉमेंट नथो कयां। ऐं चवां पियो त
हिकिड़ी शयूं जेके तव्हांजो सां गॾु जेको सूबो आहे पाकिस्तान में उहो बलूचिस्तान आहे। बलूचिस्तान जी सूरत हाल को हिकिड़े ॾींहं जी ख़राबु कयल त कोन्हे। ज़ाहिर उनमें फिज़ूल हिकिड़ा ताक़त जे ज़रिए फ़ैसिला मञाइण वारा कंट्रोल्ड बाय फेडरल, मतलब इन में का दो राय ताक़त सां तव्हां फ़ैसिला मढ़िया हुते मढ़ींदा आहियो, उन्हनि जा माण्हू शहीद करे छॾियो, अकबर बुगटी मारे छॾियो। हू ग़लति हुआ, सही सरदासी आवाम जी फलाह लाइ कयूं पिया। पोइ छा अॼु बलूचिस्तान में हशर आहे? पोइ उन में ज़ाहिर आहे तव्हांजा पढ़ी हथ हुन में घिड़ी अचनि था। जॾहिं तव्हां हुते माहौल ठाहे छॾियो था, माण्हुनि खे हिकिड़ो अहसासु थिए थो त उन्हनि सां ज़्यादती थिए पई। ऐं उनखे जस्टिफाई नथो कयां, लेकिन हीउ हिकिड़ो नेचुरल कोर्स थिए थो त भई हिकिड़े हंधि कुझु थिए थो, उन में पोइ ॿिया अची उन सां खेॾणु शुरू कनि था। असां वटि सिंध में अञा ताईं अलाह जो शुक्र आहे त अहिड़ी का सूरत हाल न आहे। माण्हू, मूं कल्ह बि टियों ॾींहुं बि गुज़ारिश कई पई त समूरी तकलीफ़ूं सिंध जा माण्हू बर्दाश्त कनि पिया, चुप करे बर्दाश्त कनि पिया। हाणे तव्हां इहा ॻाल्हि अगरि विची में विझंदव त पोइ छा थींदो? त तव्हांजो केपी डिस्टर्ब्ड आहे, तव्हांजो बलूचिस्तान डिस्टर्ब्ड आहे, हाणे सिंध त ऐं ख़ुदि सेंट्रल पंजाब उहो को हिन सां दिलियां ख़ुशि कोन थींदो इन फ़ैसिले सां। सो आई डोंट सी एनीथिंग। बाक़ी बिलावल साहब चवनि था त अगरि हू कंहिं आइनी नुक़्ते ते ॻाल्हाईंदा, भले सां केरु बि ॻाल्हाए वठे, मूंखे ख़बर न आहे कहिड़े कॉन्टेक्स्ट में हुन इहा ॻाल्हि कई आहे। पर अगरि इफ इट इज़ रिगार्डिंग प्रोविंसिस, भले कोई भी ॻाल्हाए वठे, केरु बि ॻाल्हाए वठे न सर, केरु बि ॻाल्हाए वठे। मूं त कल्ह तव्हांखे चयो त अगरि असांजी उहे सियासी शख़्सियात जेके हाणे दुनिया में न रहियूं आहिनि, अगरि मथां बि नियापो मोकिली त जिन्हनि जी वॾी इज़त ऐं क़दुरु मंज़िलत आहे सिंध जे माण्हुनि वटि, उहो बि नियापो मोकिलीनि त यार मञी वठो, त सिंध जो माण्हू मञींदो? सिंध जो माण्हू पंहिंजे माउ पीउ जी न ॿुधंदो हिन ॻाल्हि में। सो इहो केरु बि, आउं नथो चवां त बिलावल इहो को ऐं बिलावल मुंहिंजे ख़्याल आहे उहो ई स्टैंड्स वठे पियो त भई अगरि बाक़ी सूबा टोड़णु चाहिनि पिया त भले टोड़े वठनि, सिंध जो ठारा क्लियर आहे। सो आउं त हिन ॻाल्हि खे कंहिंखे न आउं चवां पियो त हू ग़लति आहे या सही। आउं त चवां थो सिंध जो माण्हू हिकिड़ो फ़ैसिलो करे वेठो आहे ऐं उहो करोड़े माण्हुनि जो फ़ैसिलो आहे। ताक़त सां चेंज कंदो त कोशिश